नवंबर 2021 अखबार काविश पेश कर दिए कुछ चंद खबरें। सखर अदालत में लाकम जावदार हथकड़ी सोनकर जो गिरफ्तार। प्रिया कुमारी वाजिया नथी आईजी सिंध चौथों भेरो सखर पहुंचा पुलिस ने अमल भंगर जानी हल्के नाले था जरिए पंजाब सिंध सुखान चाहे तो वसूल बसपास लाड़कान में बोर्ड पारा नए दर्जे साइंस एंड जनरल ग्रुप में जो पद सुसदन जे MD गवर्नर जो फोन ई न खयूं अॼु वज़ीर आज़म वाला मामला रखण जे ख़ातिरी। नौजवानों ने मिडिल क्लास के चूंडनि में वडेरनि जो मुक़ाबिलो करणु घुरिजे कादिर बख्शी। शहनाज अंसारी क़त्ल केस जो ॿुधणी मुलतवी केस तांत खणण लाइ धमकी पई मिले। पघार ॾियो लाड़काणे में LDA मुलाज़िमनि जो जमील सुमर जे गाॾीअ जो एहतजाज। अरशद पप्पू क़त्ल केस में शाहदम खे पेश करण जो हुकुम। नेब सखर लाहौर जे DIGs तब्दील ऑफिसरनि खे मुक़रर में बदिलियूं। नेब सखर ऐं लाहौर जे DIGs जेल्स तब्दील ऑफिसरनि में मुक़रर। सामाज प्रसंग वाह जी मोहरी टुटी पई माण्हू जे अचवञ बंदि। मीरपुर मातल में अदालत पारां कूड़ो चेक ॾियण जे केस में 3 साल सज़ा। मुंहं जे दड़े जे मौज़ूअ जे मतालिब जे मंथल लाइ रैली। 2021 आलमी सियासी तब्दीलियुनि साम्हूं तालिबान जो ॿीहर कब्ज़ो और फ़लस्तीनी 5 ॿारनि जा लाश करण ते मजबूर। आर्मी चीफ जो LFC के अॻियनि मोर्चनि जे दौर जवानों सां मुलाक़ात। ज़मीन 4,96,000 शकी एंट्रनि मां 2.5 लाख एंट्रनि जी जांच ई न थी। हाल में पाकिस्तान के $9.5 करोड़ जो कर्ज़ ॾिने मुआहदे ते सयूं कयूं। मुल्क में सोन ॿीहर 400 रुपया महांगो। बैंक मां 5 अरब कमाए सघूं था शिबली फराज़। फसल जो इतला करे छॾियो। शुगर मिस खे चौकास अमल करण जे हुकुम जी वात। हाईकोर्ट लाड़कान पारां क़त्ल केस में 5 जावदारनि जी उम्र कैद वारी सज़ा मौत। कराची में रहायशी प्लाट ते शादी हाल समेत कारोबारी सरगर्मी क़त्ल करण जो हुकुम। वफ़ाक़ी सरकार ज़िंदगी गैस न ॾिनी ईअं आइन जी भंजकड़ी करे पई इम्तियाज़ शेख। PTI फंक्शनल लीग मुतहदा फरार मकानी कानून ख़िलाफ़ जदोजहद जे इत्तफ़ाक़। बदीनगर जो गुम थियल घोट बेदर सां क़त्ल। सिंध नाली मां लाश मड़े राणीपुर यूनिवर्सिटी शागिर्दाणी के बस मां कमरे जी कोशिश। 3 ॼणा ज़ख़्मी। सागड़ जे अॻूणे DHO के जाली वतन जे केस में 7 साल कैद। कारूं जा जबल कटाई ऐं रोकियो। इस्लामाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो। नवाज़ शरीफ जल्द वापस वतन अचण जो इशारो ॾेई छॾियो। घरेलू साफ़िन गैस रियायती अघनि ते ॾियण जी तजवीज़। प्रोफेसर ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्टनि जो फ़र्ज़ इदारे में विढ़ाइण आहे। उन्हनि खे इंतज़ामी अदम ते मुक़ररु न कयो वञे। हुकूमत मिनी बजट करण लाइ तयारी करे वरिती। KPK बदलते चूंडनि में 40% वोट दो। KPK में शिकस्त खां पोइ इमरान पंजाब बचाइण लाइ सरगर्म। पुराणे साथियुनि खे मदद तलब एतमाद वठी टिकट ॾियण जे लाइ। लाहौर में खेमा खोलिया। इस्लामाबाद मैदान जंग थींदे आसिफ ज़रदारी पारां हुकूमत ख़िलाफ़ पाण मैदान में अचण जे लाइ। आसिफ कद खां वॾियूं ॻाल्हियूं पियो करे। पंजाब में केस में थामलनि फवाद चौधरी। हीअ अॼु जूं ख़बरूं। इजाज़त। अल्लाह।